नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ अली रज़ा मंगी मां आहियां ग़ज़ाला आबलो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सियासी पॉइंट स्कोरिंग न पर मसइला हल करण आयो आहियां। कराची शहर में पानी जो मसइलो हल करण चाहियां थो। गुज़िरियल हुकूमत 3.5 सालनि दौरान अवाम खे को बि रिलीफ न ॾिनो। जिन शीन ते टैक्स लगायो आहे, जिन शयुनि ते उहे आम माण्हू इस्तेमाल नथो करे सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सीएम हाउस कराची में तकरीब खे ख़िताब। इलेक्शन कमीशन पंजाब असेंबली में हमज़ा शहबाज के वॾे वज़ारत लाइ वोट ॾींदड़ तहरीक इंसाफ़ जे 25 बाग़ी मेंबरनि खे डी-सीट करे छॾियो। बाग़ी मेंबरनि ख़िलाफ़ रेफरेंस मंज़ूर। चीफ इलेक्शन कमिश्नर मूजिब फ़ैसिलो इतफ़ाक़ राय सां कयो वियो। डी-सीट करार ॾिनलनि में अलीम ख़ान, राजा सगीर अहमद, मलिक ग़ुलाम रसूल संगा, सईद अकबर खान, मोहम्मद अजमल, नज़ीर चौहान, मोहम्मद अमीन ज़ुल्करनैन, मलिक नोमान लंगड़ियाल शामिल आहिनि। मोहम्मद सलमान, नज़ीर अहमद, फ़िदा हुसैन, ज़ोहरा बतूल, मोहम्मद ताहिर, आयशा नवाज़, साजिदा यूसुफ, हारून, इमरान गुल, उज़मा कारादार, मलिक असद, एजाज़ मसीह, सिब्तैन रज़ा, मोहम्मद अता ख़ान खोसा, मियाँ ख़ालिद महमूद, महर मोहम्मद असलम ऐं फैसल हयात खे बि डी-सीट कयो वियो। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ हमज़ा शहबाज अक्सरियत विञाए वेठो। वॾे वज़ीर जी चूंड रन ऑफ वोट ज़रिए थींदी ऐं कंहिं बि जमायत वटि 186 मेंबरनि जी अक्सरियत न रही। पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही जा फ़ैसिला अहमियत अख्तियार करे विया। पंजाब में फ़िलहाल गवर्नर जो उहिदो ख़ाली आहे ऐं आइन मूजिब गवर्नर न हुजण ते स्पीकर ई वक़्ती गवर्नर हूंदो आहे। इम्कानी तौर ते चौधरी परवेज़ इलाही गवर्नर जी चार्ज संभाले हमज़ा शहबाज खे एतमाद जो वोट वठण जो चई सघे थो। पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त बाग़ी मेंबर इबरत जो निशान बणिजी विया। उन्हनि जो को बि सियासी मुस्तक़बिल न आहे। जहांगीर तरीन ऐं हमज़ा शहबाज वॾा पैसा इस्तेमालु कया पर पैसा उन्हनि जे कमु न आया। हू इलेक्शन कमीशन खे वाधायूं ॾिए थो जंहिं जमहूरियत जूं पाड़ू मज़बूत कयूं। मां शुरू खां ई चवां पियो त वॾे वज़ीर जी चूंड ई ग़लति थी हुई, हल बि ग़लति हो। हाणे इहो साबित थी वियो। ईंदड़ हिकमत अमली इहा आहे त बाग़ी मेंबरनि खे ॿाहिरि उछलाए छॾींदासीं। तहरीक इंसाफ़ इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे वॾी कामयाबी करार ॾेई छॾियो। असद उमर क़ौम खे वाधायूं ॾींदे चयो आहे त अॼु हिन किरियल सियासत जो हिकु ॿियो बाब बंदि थी वियो आहे। ही माण्हू पैसा लॻाए हुकूमत में ईंदा आहिनि ऐं वधीक पैसा कमाईंदा आहिनि। डी-सीट थियल मेंबरनि सां हमदर्दी जो इज़हार ई करे सघिजे थो। मुल्की मईशत वेहिजी वई आहे ऐं मुल्क में ग़ैर यकीनी वारी सूरतयाल आहे। फ़ारूक हबीब चवे थो पंजाब हुकूमत फ़ारिग थी वई, हाणे वफ़ाक़ी हुकूमत बि ख़तमु थियणु घुरिजे। तहरीक इंसाफ़ कुझु बि करे वठे, शींहं खां पंजाब कसण जो ख़्वाबु चिकना चूर थी वेंदो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो ट्वीट चवे थी पंजाब खे फरागोगी जे हवाले करण ते अवाम में कावड़ जी लहर पकड़ियल आहे। पंजाबी पंहिंजी कावड़ जो हिसाब चूंडुनि में वठंदा। इलेक्शन कमीशन खे ॾींहं राति गारियूं ॾींदड़ इमरान ख़ान खे अॼु शर्म त आयो हूंदो, पर किथे। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब 8 सालनि खां अल्तवा जो शिकार फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधाइण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त इलेक्शन कमीशन जहिड़ीअ रीति 1 महीने अंदरि PTI जे बाग़ी मेंबरनि बाबति फ़ैसिलो ॿुधायो, अहिड़ीअ रीति फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधायो वञे। मरियम औरंगज़ेब चवे थी त 25 मेंबरनि जे डी-सीट थियण सां पंजाब हुकूमत ते को फ़र्क़ु न पवंदो। PTI 25 मेंबरनि खां महरूम थी चुकी आहे। ईंदड़ चूंडुनि में बीहारण लाइ खेनि उम्मीदवार बि न मिलंदो।